ने नमाज माफ़ ना है, केड़ी भी सूरत में ना नमाज ना माफ़ ना है, कज़ा भी। ना माफ़ अच्छा अच्छा। माफ़ औरतुनि लाइ बि इहो ई अमल आहे? जी जी औरत सभिनी लाइ बि इहो लाइ। ई हुकुम आहे? हाँ जी, मुसलमान जे लाइ जेको बि जंहिंजे मथां नमाज़ फ़र्ज़ मुसलमान। आहे। पर हिकिड़ो अच्छा हिकिड़ो ॿियो औरत जे हिसाब सां हिकिड़ी ॿी ज़रूर आहे, लिनसी आहे त औरत खे हैज़ ईंदो आहे, यानी माहवारी ईंदी आहे, महीने में ब्लड ईंदी आहे जेका, यादि रखो उन में उनजे मथां नमाज़ूं माफ़ हूंदियूं आहिनि। उनजी घटि में सही। घटि जेका मुदत आहे हैज़ जी यानी माहवारी जी, मेंसिस जी जेके तव्हां चवंदा आहियो, त उनजी घटि में घटि मुदत 3 ॼाड़ आहे, वधि में वधि मुदत 10 ॼाड़ आहे। इन्हनि 3 ऐं 10 ॼाड़नि जे दरमियान में औरत जी आदत ठहंदी आहे। किन औरतुनि जी आदत 3 ॼाड़ ठहंदी आहे, कंहिंजी 5 ॼाड़ ठहंदी आहे, कंहिंजी 7 ॼाड़ ठहंदी आहे, कंहिंजी 9 ॼाड़ ठहंदी आहे, बिलफर्ज़ यानी 3 ऐं 10 ॾींहंनि जे दरमियान में आदत थींदी आहे। पोइ जेका बि दिहाड़ा उनजे मेंसिस जा हूंदा आहिनि, ओतिरा दिहाड़ा नमाज़ उन्हनि जे मथां माफ़ आहे। त जॾहिं उहे पंहिंजी क़ज़ा नमाज़ूं पढ़ंदियूं त उहो टाइम पीरियड पंहिंजो काउंट कंदियूं, ओतिरियूं नमाज़ूं उन्हनि जे मथां न आहिनि, बक़ाया नमाज़ूं पढ़णी पवंदियूं। अच्छा, ओतिरियूं नमाज़ूं उन्हनि खे मुआफ़ आहिनि? हाँ, छो त इन सूरत हाल में, मेंसिस वारी सूरत हाल में या निफ़ास वारी अच्छा, जेका सूरत आहे, जंहिंमें जॾहिं माशाल्लाह ॿार पैदा माशाल्लाह। थींदो आहे, ब्लड ईंदी आहे, निफ़ास वारी सूरत या हैज़ वारी सूरत। बाक़ी हिकिड़ी शइ यादि रखणु घुरिजे ॿी, त बाज़ औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे मुसलसल ब्लड हलंदी रहंदी आहे, 10 ॾींहंनि खां बि ज़्यादा ब्लड हलंदी आहे। यादि रखो, अगरि 10 ॾींहंनि खां ज़्यादा ब्लड हले या 3 ॾींहंनि खां घटि जेका जेको आहे ब्लड हले, त इनखे असां हैज़ शुमार न कंदा आहियूं। 10 ॾींहंनि खां मथे अगरि जेकॾहिं हुनखे मेंसिस हलनि था पिया त उहे हुनजा असां हैज़ शुमार न कंदा आहियूं। शरीयत मुताहरा में उहो हैज़ न आहे। 10 ॾींहंनि खां मथे चाहे पोइ केतिरो बि हुनखे असां इस्तिहाज़ा चवंदा आहियूं, त लिहाज़ा उहो हिकिड़ो रग जो खून आहे, इन करे उनजे मथां उहे नमाज़ूं माफ़ न आहिनि। 10 ॾींहंनि खां ज़्यादा जेकॾहिं हुनखे ब्लड हली रही आहे त उन्हनि में हुनखे नमाज़ पढ़णी पवंदी। बाक़ी जेके माहवारी जा दिहाड़ा आहिनि, 3 खां 10 ॾींहंनि जे दरमियान में जेका बि औरत जी आदत आहे, उन दिहाड़नि जे लाइ जेका आहे उनजे मथां नमाज़ माफ़ आहे।